सहाबी था बयान करने तबूक जी जंग लगी हेॾे ख्याल कयो तबूक जी जंग लगी जंहिंमें असां 3000 सहाबी हुयासीं ऐं 5000 असांजा उठ हुया रिवायत में ईंदो आहे इन्ही जंग में 6 सहाबी हिकिड़े हिकिड़े उठ ते सवार थी करे आया हा 6 सहाबी हिकिड़े हिकिड़े उठ ते सवार थी आया 3000 सहाबी 5000 उठ सावी था बयान कन जंग तमाम तबूक जी तेज थी वही असांजो पानी खत्म थी वियो असां बि उन ते असांजा जानवर बि उन ते नबी साईं जे दरबार में आयासीं साईं जंग तेज थी वई आहे असां सहाबी बि उन ते असांजा जानवर बि उन ते पानी खत्म थी वियो आहे का दुआ घुरो त अल्लाह मींहं खे वसाए त असां पाणी पी ढो कयूं साईं फरमा था ॾियो ख़बर भला कंहिं वटि को पाणीअ जो ज़रो हिकिड़े सहाबी अर्ज़ु कयो साईं मुंहिंजे खलीअ में मश्क में थोरो पाणी पियो आहे पाण फरमा त इहो पाणी खणी था सहाबी पाणी खणी आयो ॾिठोसीं त नबी सी पंहिंजे आंगुरनि मुबारकनि ते उहो पाणी हलाइणु शुरू कयो उतां मिठा चश्मा पाणी जा वहण शुरू थी विया 3000 सहाबियुनि सां पाणी पी ढो कयोसीं 5000 उठनि पाणी पी ढो कयो खलियूं मश्का भरियूं से पर नज़र कई से तो न चश्मन में दरे बराबर भी कर कोन आई तरी कुरान भी जो फमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन